अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पहिरियां गुल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान एटमी मिसाइल प्रोग्राम ते मुआहिदो करणु चाहे थो। ईरान मुआहिदो न कयो त बेवकूफ़ हूंदो। ॻाल्हियुनि जी नाकामी ते सख़्त कदम खणणा पवंदा। हिकु इंटरव्यू में अमरीकी सदर वधीक चयो आहे त हिन पाकिस्तान ऐं भारत विच में जंग रोकराई। जंग में 10 जहाज़ किराया विया हुआ। ॿई मुल्क एटमी जंग तरफ़ वधी रहिया हुआ। सुप्रीम कोर्ट के हुकुम बाद बैरिस्टर सलमान सफदर की अडियाला जेल में पीटीआई बानी से मुलाकात। पीटीआई बानी के वकील सलमान सफदर चयो आहे त पीटीआई बानी की सेहत ठीक है। पीटीआई बानी ताईं पूरी पहुंच ॾिनी वई। अडियाला जेल में पीटीआई बानी से मुलाकात बाद मीडिया से ॻाल्हाईंदे वकील सलमान सफदर चयो त ॾिसी वठो, पीटीआई बानी से 3 कलाक मुलाकात बाद ॿाहिरि आयो आहियां। पीटीआई बानी बाबत रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराइण ताईं कुछ न चवंदसि। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस लाइ 10 अरब रुपया मावनत जो ऐलान। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त बलूचिस्तान के दरपेश चैलेंजन्स खे मुंहुं ॾियण लाइ पंजाब हुकूमत हर मुमकिन ताउन कंदी। असां बलूचिस्तान सां गॾु आहियूं। दहशतगर्दी जो ख़ात्मो क़ौमी यकजहती सां मुमकिन आहे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ क्वेटा जो दौरो कयो ऐं एफसी हेडक्वार्टर में तकरीब में शिरकत कई। बलूचिस्तान के विधि वज़ीर सरफराज अहमद बुगटी काबीना मेंबरनि सां गॾु मरियम नवाज़ जो इस्तक़बाल कयो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो त तकरीब ते खिताब कंदे चयो त बलूचिस्तान जी अवाम जो जज़्बो ऐं पाकिस्तान सां वाबस्तगी क़ाबिले तारीफ़ आहे। बलूचिस्तान के दरपेश चैलेंजन्स के मुंहुं ॾियण लाइ पंजाब हुकूमत हर मुमकिन ताउन कंदी। असां बलूचिस्तान सां गॾु आहियूं। दहशतगर्दी जो ख़ात्मो क़ौमी यकजहती सां मुमकिन आहे। बलूचिस्तान में अमन, इस्तेहकाम ऐं खुशहाली ॾिसणु चाहियूं था।